हैदराबाद में पुलिस मुख्तलिफ कार्रवाई दौरान 5 मंशियात विकिरो कंदड़नि खे गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में कचो शराब ऐं चर्स हथ करे वरितो आहे। हैदराबाद पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमूर जे हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी आहिनि। फुलेली ऐं पन्यारी पुलिस 5 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। तर्जुमान मूजिब फुलेली पुलिस जुड़ियल शाह कब्रिस्तान ऐं कुंभारपाड़े में कार्रवायूं करे कचे शराब जी सप्लाई नाकाम बणाईंदे 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो। तर्जुमान जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में बिलाल अब्बासी ऐं नूर मोहम्मद उर्फ़ नूरू ऐं आसिफ रिंद शामिल आहिनि, जिन वटां वॾे मिक़दार में कचो शराब हथ कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।